इन कड़ो गंवर भरसा बाईपासी जे साइड में ॻोठ आहे शंभू कोली, उन में हिकिड़ो मंदरु आहे रामा पीर। मंदर जे ॿाहिरां असां मौजूदु आहियूं। उन मंदर में जवाबदार आहे उहो ज़बरदस्ती मंदर में घिड़ी अंदरि रामा पीर जी पियल जेका मूर्ति उन तोड़े छॾी आहे। अचो त हिते जेके मौजूदु आहिनि हिंदू बिरादरी जा माण्हू, उन्हनि खां वधीक हक़ीक़तूं मालूम करियूं त मसइलो छा आहे। मती थी आहे, असां उन्हनि जे सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो था करियूं त पाकिस्तान कोली इताद जे तरफ़ां मुतालबो था करियूं त हीअ जेका थी आहे, जंहिं कयो आहे उनखे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। मूर्ति असीं वेठल आहे ॿुहारी ॿुहारी कढे ऐं वेठल हुई ऐं छोकिरो पाणी पींदो हो ऐं तेसीं असांखे ज़ोरी असीं चयो मंदरु न खोलियो, उहो खोले धीरे हुई चयो ऐं मूर्ति खणियां तूं। असीं वञी गॾु थियासीं, तेसीं असांखे ठेलो ॾेई वियो, धीरे मूर्ति किराए भॼी वियो। हिते जा मोतबर जेके माण्हू वस वारा आहिनि उन्हनि खे असीं अपील कयूं था बराए महिरबानी हिंदू बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। इन जे लाइ असां सां कुझु तदारक कयो वञे। बस वारनि खे असीं अपील था करियूं त असांजे लाइ कुझु अची असां खां हाल वॾनि। नाज़ मिठू, सन TV न्यूज़, कड़ो गंवर।